अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन नारबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी जी। दोस्तों जीअं त अॼु जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था हाज़िर। उमेद आहे त ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, सदाईं शाद हूंदो, आबाद हूंदो, सिंधड़ी सदाईं वसंदी रहे जी। दोस्तों जीअं त अॼु जो व्लॉग बि मां सेम टू सेम पंहिंजी फील्ड खां स्टार्ट कयो आहे। टाइम बि काफ़ी थी चुको आहे, तक़रीबन 12 टाइम थी चुको आहे। असांखे जुमे नमाज़ लाइ बि वञिणो आहे। फस्ट ऑफ ऑल तव्हांखे जुमे जूं लख लख वाधायूं हुजनि। उन खां अलावा दोस्तों अॼु जेको मुंहिंजी फील्ड में वर्क थी रहियो आहे उन में स्प्रे थिए पई, उन खां अलावा स्विंग में स्प्रे थिए पई, कुझु रटून में स्प्रे करनि पिया, जीत वग़ैरह जे लाइ टाल स्टार इस्तेमालु कयूं पिया, सीपेड ऐं कैन मास्टर गंद जे हिसाब सां इस्तेमालु कयूं पिया। ऐं उन खां अलावा पोयों जेको आहे त पलींट वारी गाॾी पहुची चुकी आहे जेको हाणे यूरिया वग़ैरह ॾींदी। उन जा व्यू बि तव्हांखे ॾेखारियूं था। पहिरियों फ़िलहालु तव्हां स्प्रे टैंकी जा व्यू चेक कयो। चेक कयो दोस्तों, हिन रटून में जेको आहे त हेठि ॻोठ आहे साइड में, उन में टाल स्टार इस्तेमालु कई आहे। साम्हूं स्विंग कमंदा आहे जंहिंमें असां जेको आहे त सी पैड ऐं कैन मास्टर हणूं था। साम्हूं हिकु टैंकी आहे, ॿ टैंकियूं होॾे हलनि पियूं, उहे तव्हांखे थोरी परे आहिनि, न त कैमरा जी अखि में लाज़मी ॾेखारियांव। उहे साम्हूं तव्हांखे हल्की हल्की नज़र थी हुजूं। ऐं साम्हूं जेके आहिनि त कुझु बाहि लेबार सुपरवाइज़र आहिनि। ऐं हीअ जेको आहे त पलींट वारी गाॾी आहे, खड़ी आहे मुंहिंजो बेलदार, हुन सां डिस्कस करे पियो, ख़बर न आहे त छाजी। ॿियो बेलदार खाधनि जी जेका त ॿोरियुनि जा बूथा वग़ैरह खोले पियो। अॼु दोस्तों जुमे जो ॾींहुं बि आहे, तक़रीबन पोइ पाण ॾिसंदासीं इंशाल्लाह हलंदासीं जुमे नमाज़ जी तरफ़। ऐं जेको आहे त पंहिंजे ॻोठ जी तरफ़ थी सघिया त उतां जा बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं फ़िलहालु पंहिंजे व्लॉग खे पेंडिंग में रखूं था। ऐं बाक़ी खाद वग़ैरह जो तरीक़ेकार जी तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे अंदाज़ो छा आहे उन शइ जो जी। दोस्तों जीअं त फाइनली माशाल्लाह होॾे जेको आहे त पलींट रखे 4 बैग ॾियणा हुया, उन मशीन जी चाल ठाहिणी हुई 4 एकड़ जी। उहो उतां ठाहे करे फारग थी हाणे आयो आहे। जेको फील्ड जी भी कम उतां कयो, उनजी साइड वारो प्लाट आहे, उन खे खाद ॾींदो। हाणे उहो बेलदार वग़ैरह बोरियूं वग़ैरह खुले पियो ऐं वेह थो बसि। उन में जुमे जो बि काफ़ी टाइम थिए पियो, बसि नज़दीक अचे पियो। इन जे करे बसि मां चवंदो जल्दी खां जल्दी फारग थी वञो त बहितर आहे। जुमो नमाज़ पंहिंजे सुकून सां पढ़ूं। चेक कयो दोस्तों, इहो साइड सां जेको उतां खां मुंहिंजी फार्म, उहो हिन प्लाट साम्हूं की जेको आहे त खाद ईंदी। साम्हूं बेलदार वग़ैरह बोरियूं ओपन करे पियो, हीअ साम्हूं गाॾी खड़ी आहे। पहिरियों उते ॾिनई पियो, पहिरियों हे जेकी साम्हूं मशीन इन जे लाइ हीअ चाल ठाहियूं पिया। उहो प्लाट राति कंप्लीट थी वेंदो। बाक़ी हुन जेकी मशीन हुई साइड वारी, उनजो उहो प्लाट तव्हांखे पहिरियों चेक करायोसीं। उमेद आहे त दोस्तों अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे, थोरो मां टाइम बि लेट थी वियो आहे त मूंखे शायदि व्लॉग अॻियां रिकॉर्ड न करे सघां। त बसि जेको अॼु जो व्लॉग आहे बसि उहो हिते शायदि तव्हां एंडिंग सम्झी छॾिजो त बहितर आहे। ऐं बाक़ी हाणे जेको खाद वग़ैरह विझूं था उनजो बि तव्हांखे लाज़मी ॾेखारियां थो। विझो भाउ विझो, हिमत कयो। बेलदार खणनि पिया पंहिंजी फुल ताक़त ऐं ज़ोर सां। चेक कयो आस्ते सॾ बाबा, ॿाहिरि नार ज़ाया न कर सकूं न, सुहिणे नमूने वेंदो वञे। हथु हणंदो वञे, ॻोड़ो वग़ैरह भाईंदो वञेसि। दोस्तों बसि हाणे असां जेको आहे त पेंडिंग में रखूं था व्लॉग खे, छो जो बसि असां खाद वग़ैरह विझाए वठूं। असांखे फ़ोटू वग़ैरह को ग्रुप में मोकिलिणो हूंदो आहे, व्हाट्सएप करिणो हूंदो आहे, असां उहो करे वठूं। वरी इंशाल्लाह सुभाणे नए व्लॉग सां हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। सिंध सलामत, साथ सलामत। और सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां हाज़िर थींदासीं। जुमे जो ॾींहुं आहे, शायदि फारग न थी सघूं, बसि अॼु व्लॉग हिते ई कंदासीं एंड।